श्याम की जय। बाबा हरदास राम साहिब की जय। बोल बाबा हरदास राम साहिब की जय। जीअं गुरुनिधि जी कथा भई हुन सुठा कर्म कया त ॿिए जनम में कुबेर बणियो। त अहिड़ो कामिल गुरु मिलण बि सवलो कान्हे। गुरु मिलण बि ॾाढो ॾुखियो आहे ऐं असांखे लॻंदो आहे असां गुरु ठाहियो आहे, पर एक्चुअल फैक्ट छा आहे भई गुरु असांखे एज अ शिष्य स्वीकार कंदो आहे। त हिकु नओ माण्हू जंहिंजो नालो हुयो श्याम, उहो वञे थो गुरु अर्जुन देव साहिब वटि भई मूंखे बि तव्हांजो शिष्य ठाहियो। चवनि था एतिरो सवलो कान्हे शिष्य ठहणु। अगरि तूं असांखे गुरु ठाहींदे त तोखे तन मन धन असांखे अर्पण करणो पवंदो, जेको ॾाढो ॾुखियो आहे। त चवनि था छा ॾुखियो आहे, मां कंदुसि न तन मन धन अर्पण। चवणु ॾाढो सवलो आहे, पर जॾहिं करण जो टाइम ईंदो आहे तॾहिं सभई पुठिते थी वेंदा आहिनि। त गुरु हिनखे ॾेखारणु थो चाहे भई ॾाढो ॾुखियो आहे शिष्य ठहणु या गुरु ठाहिणु। त तूं छा कर, फलाणे शहर में वञ, फलाणे गांव में, उते मुंहिंजो शिष्य रहंदो अथई राम। ही खत वञी हुन राम खे ॾे ऐं तूं सम्झी वेंदे भई छा छा करणो पवंदो आहे जॾहिं शिष्य ठहिबो आहे या गुरु ठाहिबो आहे। श्याम वञे थो कंहिं वटि, राम वटि। छा खणी वियो हथ में? खत। चिठी खणी वियो। उते जीअं पहुतो राम खे वञी ॿुधाई, चईसि तुंहिंजे गुरु मूंखे तुंहिंजे लाइ चिठी ॾिनी आहे। राम जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया, पर श्याम छा थो चएसि, हीअ चिठी तॾहिं ॾींदोमांइ जॾहिं तूं मूंखे 100 रुपयो ॾींदे। मूंखे तुंहिंजे गुरु ईअं ई चयो आहे भई हीअ चिठी मां तोखे तॾहिं ॾियां जॾहिं तूं 100 रुपयो मूंखे ॾींदे। हाणे वीचारे राम वटि पैसा ई न हुजनि, पर हुनखे उहा चिठी बि खपे, गुरुअ जो न्यापो बि खपे। छा कयईं वीचारे, पंहिंजा सभु घर जा जेके बासण हुयसि, जेको फर्नीचर टुटल फुटल हुयुसि, सॼो कढी ॿाहिरि रखियईं घर जे, ऐं उते चिल्लाए पियो जंहिंखे जेतिरे में खपे खणी वञो। अची विया सभु माण्हू गांव जा, जंहिंखे जेको खपे वीचारा 10-20 रुपए में खणंदा वञनि। बोलो गुरु नानक देव की। हाणे घणा रुपया हिन वटि जमा थी विया? 100 रुपयो जमा थी वियो। ॾिनई 100 रुपयो कंहिंखे? श्याम खे। हुनखां चिठी वरितई। हाणे चिठी खोले पढ़े त हुन में ॾिसो गुरुअ जो न्यापो छा लिखियल हो। चएसि थो अॼु अची करे 5 जो लंगर हलाए। बोल गोदरी वारे। त पाण खे बि ॾिसो कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे भई गुरु अञा हिकु मुसीबत लाथी कान्हे, ॿी मोकिली आहे। पोइ असांजो बि विश्वास थोरो डगमगाइजी वेंदो आहे। पर राम जो विश्वास ॾिसो केॾो पक्को आहे। त श्याम खिले थो, चईसि भेण तो वटि 100 रुपया न हुया खत वठण लाइ, हाणे तो वटि 500 किथां ईंदा? भई कीअं तूं हली करे लंगर हलाईंदे? चएसि थो गुरुअ जो न्यापो आहे न, पाण ई गुरु ॾिसंदो। तूं हल मूंसां, मां हलां त सही गुरुद्वारे ताईं। उन सां गॾु गॾु पंधु वञनि था गुरुद्वारे। ॾिस पंहिंजे गुरुअ खे यादि कंदो वञे ऐं गुरुअ जे वचन खे यादि कंदो वञे भई अॼु मूंखे 5 जो लंगर हलाइणो आहे। रस्ते ते ॾिसे त हिकु बोर्ड लॻल हुयो, उन ते लिखियल हो अॼु जेको बि मिसकीन या सां कुश्ती खेॾंदो उनखे 500 रुपया मिलंदा। बोल गोदरी वारे घनश्याम की। हुनखे उहो 500 ॾिसण आयो,
हिनखे मिसकीनिया कुश्ती ॾिसणी न आहे, गिड़ी वियो अंदर। मिसकीना ॾिसी हिनखे वाइड़ो थी वियो। मिसकीना 7 फुट लंबो, हाँ, ऐं एकदम ये हटो कटो, ऐं ही वीचारो राम 4 फुट जो ऐं सनो। मिसकीना चएसि तो वॾा वॾा पहलवान ॾकी विया आहिनि मुंहिंजो नालो ॿुधी करे, तूं आयो आहीं मूंसां कुश्ती खेॾण, तूं त हिकु धक में मरी वेंदे, पोइ तूं छो आयो आहीं मूंसां कुश्ती खेॾण? त राम हुनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाएसि थो, चएसि तो मुंहिंजे गुरूअ जो न्यापो आयो आहे, मूंखे अॼु कीअं बि 500 जो लंगर हलाइणो आहे। हाणे मां अंदरि त आयो आहियां, अगरि 500 मिलंदा त लंगर हलाईंदुमि, न मिलिया त हिते जान बि वई त ठीकु आहे, एटलीस्ट मां गुरूअ जो वचन भई तोड़ंदुमि न। मिसकीनिया ॿुधी करे वाइड़ो थी वियो, चई हेॾी शक्ति हुनखे अंदरि में, माना एॾी हुनखे गुरूअ जी, एॾो गुरूअ जो विल पावर हुनखे। मिसकीनिया जे अखियुनि मां ॻोड़ा निकिरी आया। चईसि तोखे पंहिंजी जान जी परवाह कान्हे, तूं पंहिंजी जान बि गुरूअ खे ॾियण लाइ तयारु आहियूं। हाणे हिकु कमु कजे, जॾहिं असां कुश्ती खेॾंदासीं मां न ज़ोरी करे हाराए वेंदुसि, मां तोखे खटाईंदुसि, पर हिकु शर्त ते, मूंखे बि उहो गुरू ॾिसणो आहे जंहिं तोखे हेतिरो विल पावर ॾिनो आहे, एतिरी आत्मशक्ति हुन तोखे ॾिनी आहे। बराबरि कुश्ती खेॾनि था, मिसकीना हारण जो नाटक कयो। हाणे मिसकीना हारजी वञे, माना इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइ, छो त हू नालो कमाइण लाइ सॼी ज़िंदगी कुश्तियूं खेॾंदा आहिनि। अॼु हुन गुरूअ जे दर्शन जे लाइ पंहिंजे नाले जी बि चिंता न कई, ऐं हेतिरे दुबले पतले राम खां हाराइजी वियो। हाणे राम खे घणा पैसा मिलिया? 500 रुपया। वयो उते वञी लंगर हलाई, लंगर हलाइजी वियो। ॿई जॾहिं अंदरि अचनि पिया, उते गुरु अर्जुन देव वेठे सुखमनी पिया लिखनि। परियां खां ॾिठो मिसकीना अंदरि पियो अचे ऐं सभु ॼाणी ॼाणनहार, सॼी लीला उन्हनि ई रची हुई। पंहिंजे शिष्य जी परीक्षा पिया वठनि, भई ही कुश्ती खेॾे तो नथो खेॾे असांजे लाइ, उहो बोर्ड बि उहो गुरू ई था ॾेखारनि, अंदरि वञण जो विल पावर बि गुरू ई था ॾियनि। मिसकीना जे मन में जेका श्रद्धा आहे उहो बि गुरू ई था ॾियनि, सॼी लीला पाण वेठा था रचनि। परियां खां ॾिठो मिसकीना आयो आहे, उते सुखमनी साहिब में अष्टपदी लिखियऊं। छा लिखियऊं? सुखी रहे मिसकीनिया आपे निवार तले। तूं असांजे दर्शन जे लाइ, गुरूअ जे दर्शन जे लाइ तूं छा कये? पंहिंजी हार मञे। बड़े बड़े अहंकारियां नानक गर्भ कले। न त असां अहंकार वारनि खे गर्भ में ई ख़तम करे छॾींदा आहियूं। बोलो गुरु नानक देव की। इहो सॼो माजरो जॾहिं शाम ॾिठो त पोइ कन पकड़ी, चईसि बाबा ॾाढो ॾुखियो आहे, शिष्य थियण ॾाढो ॾुखियो आहे, गुरु ठाहिण बि ॾाढो ॾुखियो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की। माण्हू भले सभ यार कन, पंहिंजो हिकिड़ो दातार आ। माण्हू भले सभ पंहिंजो